अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, छठे शहर में टे रोज़ा किताबी मेलो शुरू थी वियो आहे। पहिरें ॾींहं ते वॾी तादाद में नौजवाननि ऐं मुख़्तलिफ़ इल्मी अदबी धुरियुनि शिरकत कई। जॾहिं त शिरकत कंदड़नि चयो त किताब असांजे ज़हननि खे तराशे में शऊर जूं ॾियाठियूं बुलंद करे थो। प्रेस क्लब ठट्टो जे अहाते में सिंध जे जाखोड़े साथी नज़ीर मेहमन पारां लॻायल टे रोज़ा किताबी मेले जो आगाज़ कयो वियो। मेले में क़ाइम कयल स्टॉलनि ते तारीख़, अदब, नावल, सफ़रनामा, साइंसी, इनकलाबी, समाजी, मज़हबी, सिंधी, उर्दू, इंग्लिश समेत ॿियनि ज़रखेज़ अदब ते मुबनी किताब रखिया विया आहिनि। पहिरें ॾींहं ते प्रेस क्लब ठट्टो जे सदर इकबाल जाख, अब्दुल वहाब शेख, समाज सुधारक सजाद ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते किताबी मेलो लॻाईंदड़ नज़ीर मेहमन सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि बुनियादी मक़सदु इहो आहे त पब्लिशर सिर्फ़ु शहरनि ताईं किताब फ़राहम कनि था, उन्हनि खे सिंध जे ॻोठनि ऐं पुठिते पयल इलाइक़नि में पहुचाइण मुंहिंजो अवलिन ऐं क़ौमी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त सिंध सरकार ऐं सिंध जा अहले इल्म सरहदीअ वारा सहकार कनि त हू अॼु जे जदीद दुनिया जे दौड़ में सोशल मीडिया तरफ़ां हलिया वियल नौजवाननि खे ॿीहर मोट ॾियारे किताबनि तरफ़ आणे सघनि था। प्रेस क्लब ठट्टो जे सदर इकबाल जाखरो, एडवोकेट फरहान शम्स मेमण, तारिक अमर अब्बासी, जब्बार भमरो, सजाद मेमण ऐं ॿियनि सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त किताब अॼु जे नौजवान जी अहम घुर्ज आहे, छाकाणि त असां जदीद ऐं साइंसी दौर में किताबनि खां ॿिन परे निकिरी विया आहियूं, जेको असां लाइ इंतिहाई हानिकार साबित थी रहियो आहे। असां पंहिंजी ॿोली, अदब, तारीख़, सक़ाफ़त में दुनिया जे इनकलाब, अदब ऐं तारीख़ खां अणवाक़िफ़ थी चुका आहियूं। हुन चयो त सिंधी अदब सां गॾु असां सभिनी खे हर ॿोली जे इल्म, अदब, तारीख़, तहक़ीक़, शाइरी ऐं इनकलाबी जे किताबनि जो मुतालबो करणु घुरिजे। किताबनि जो मेलो सूमर ताईं जारी रहंदो। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।